अस्सलाम वालेकुम। मौसम जे हवाले सां गॾु मां आहियां नज़ीर बम्बरो। कल्ह असां नसरुल्लाह गॾाणीअ जी शहादत ते अफ़सोस जी ॻाल्हि कई हुई। संदसि शहादत हिकु वॾी बहादुरीअ वारे अमल जे करे थी आहे। संदसि इहो अमल हो त सिंध में जेके बि नाजाइज़ कम थियनि पिया, खेसि नज़र अचनि पिया, त उन्हनि खे स्क्रीन ते आणे पियो। कमु सवाब जो पियो करे, पर उन जे नतीजे में उन्हनि माण्हुनि खेसि क़त्लु कयो जेके उहे नाजाइज़ कम कंदा हुआ। छाकाणि त उन्हनि नाजाइज़ कमनि मां अहिड़नि माण्हुनि खे ज़ाती फ़ाइदा हूंदा आहिनि, यानी हराम जी, सूअर जे गोश्त खाइण जी उन्हनि खे आदत हूंदी आहे। उन ते हिरी चुका हूंदा आहिनि ऐं उन खे छॾे कोन सघंदा आहिनि। जेको इंसानु नेक कमु करे, सवाब जो कमु करे, उन्हनि खां इहे ग़लीज़ आदतूं छॾाइणु चाहींदो आहे, त उहे माण्हू, अहिड़ो माण्हू खेनि न वणंदो आहे। छाकाणि त महिनत करणु तमामु ॾुखी शइ आहे। महिनत उन्हनि माण्हुनि कॾहिं कई न आहे ऐं जंहिं लाइन ते टपी आया आहिनि उन लाइन ते महिनत न आहे, रुॻो ठगी, धोखो, फ्रॉड, बदमाशी, इन्हनि ज़रियनि जे तरीक़नि सां उहे माल दौलत गॾु करे ऐं पंहिंजो पाण खे सुखियो रखणु चाहिनि था। शहीद नसरुल्लाह गॾाणीअ जी जेका वालदा आहे, उन इहो वचन कयो आहे। उहा बि तमामु वॾी दिलेर माउ आहे जंहिं इहो वचन कयो आहे त जिन संदसि पुट खे क़त्लु कयो आहे उन्हनि जा सिर ॾाटे सां लुड़ंदी। इहा हिकिड़ी वॾी दिलेरीअ जी ॻाल्हि आहे। हिकु बेपहुच माउ, ग़रीब माउ एतिरी वॾी ॻाल्हि करे सघे थी। अहिड़ियूं मारूं सिंध में तमामु ताक़तवर जोधा जवान ॼणींदियूं रहनि थियूं ऐं उन्हनि मारुनि खे बि मां चवंदुसि जेके लूसी पुट ॼणनि थियूं, जेके ग़लति कमु कनि था, उन्हनि खे बि चवंदुसि त काश तव्हां बि को पंहिंजनि पुटनि खे थञ में को नीमक वारी थञ पियारियो आहे त उहे चङा कमु कनि हा। बहरहाल तमामु वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे। असां इन खे विसारे नथा सघूं ऐं इन ते वक़्तनि फ़वक़्तनि ज़िक्र कंदा रहंदासीं। हाणे अचूं था मौसम जी तरफ़। असांजी सिंध जी मौसम अॼु बि गरम रही ऐं पूरी सिंध में गर्मी 50 डिग्री सेंटीग्रेड ताईं हुई। हाणे असां तव्हांखे ॿुधायूं था सुभाणे खां अरबा जे ॾींहं खां मौसम कीअं रहंदी कराची जी। कराची असांजो अक्सर थधो रहंदो आहे ऐं इन में गर्मी न थींदी आहे, पर ईंदड़ चंद ॾींहंनि में यानी अरबा जे ॾींहं खां कराची तरफ़ बलोचिस्तान जूं गरम हवाऊं हलणु लॻंदियूं। ही गरम हवाऊं जेके अव्हांखे नज़र अची रहियूं आहिनि, ही गरम हवाऊं ही अचनि थियूं पियूं ऐं इहे कराचीअ मां जॾहिं पास थींदियूं, गुज़रंदियूं, त कराचीअ में शदीद गर्मी पैदा थी वेंदी ऐं इन शदीद गर्मीअ जी लहर जिन इलाइक़नि ताईं पहुचंदी उहे इलाइक़ा ही कराची ऐं इन खां अलावा ठटे जा इलाइक़ा, सिजावल जा इलाइक़ा, घोड़ाबारी जा इलाइक़ा, केटी बंदर जा इलाइक़ा, इन्हनि ताईं बि गर्मी पहुची वेंदी। छाकाणि त इहे सामूंडी इलाइक़ा आहिनि, किनारे जा इलाइक़ा आहिनि, कॾहिं बि गरम न थींदा आहिनि, पर हवा गरम इलाइक़नि खां अचण जे सबबु हिननि इलाइक़नि में गर्मी थींदी। ऐं हाणे असां तव्हांखे हिन मुख़्तसिर अहवाल खां पोइ हाणे वठी हलूं था हवाउनि जे रुख जे तरफ़। जी, ही हवाऊं आहिनि बलोचिस्तान मां अची रहियूं आहिनि।
बलोचिस्तान में अफ़गानिस्तान खां ईरान खां दाख़िल थियनि पियूं ऐं इहे हवाऊं सिंध में दाख़िल थी वञूं ऐं अरबा जे ॾींहं ते ऐं सिंध में ही कराची खे टच कंदियूं ठटे खे टच कंदियूं हैदराबाद खे ऐं बदीन खे। इन खां अलावा मिठी वरी ही टर्निंग वठी उमरकोट ताईं वञनि थियूं। त इहे हवाऊं जॾहिं हिते पहुचंदियूं त हिते हिननि ॾखण सिंध जे उन्हनि इलाइक़नि में जिते घणी गर्मी न हूंदी आहे उते गर्मीअ जी शिदत में इज़ाफ़ो थी वेंदो ऐं गर्मी तक़रीबन 48 47 46 डिग्री ताईं हली वेंदी। कराची जी गर्मी बि असांखे ख़तरो आहे, असांखे अंदाज़ो आहे त कराची शहर जी गर्मी बि तक़रीबन 40 थी सघे थी अरबा जे ॾींहं खां। इन गर्मीअ जे करे काफ़ी कराचीअ जा माण्हू गर्मी न रहण जे करे ऐं हल्की गर्मी रहण जे करे उन ते हिरियल आहिनि ऐं ओचितो गर्मी वधण जे करे उन्हनि खे तमामु घणी तकलीफ़ पहुची सघे थी। इन करे ख़ासि करे कराची जे माण्हुनि खे एहतियात करणु घुरिजे त जीअं गर्मीअ जे नुक़सान खां बची सघनि। इन खां अलावा हाणे असांखे बरसाति जा मिक़दार ऐं उन्हनि खां बचाव जे लाइ एहतियात जे बारे में ॿुधायूं था। जी, ही मई जो महीनो आहे। मई जे महीने में हिकिड़ो तूफ़ान ठहियो जेको बांग्लादेश आयो, बांग्लादेश पहुची चुको आहे। बांग्लादेश में तमामु शदीद बरसातूं ॾेई रहियो आहे। चिटागांग में ऐं विच बांग्लादेश में शदीद तरीन बरसातूं हिन तूफ़ान जे करे जारी रहियूं आहिनि ऐं इन्हनि बरसातुनि जे करे उतां जे हिकु दरिया जो बंदि टुटी पियो आहे जंहिंजे करे बांग्लादेश में काफ़ी तमामु घणा नुक़सान थिया आहिनि ॿोॾि जे करे। ऐं बांग्लादेश हिन वक़्तु तमामु घणी मुश्किल में आहे। अलाह ताला उन्हनि ते रहम करे ऐं अलाह ताला इन बरसाति खे जल्दी ख़तमु करे ऐं नुक़साननि खां बचा करे। जीअं कल्ह जी अपडेट में असां तव्हांखे ॿुधायो हुयो त मॉनसून सिस्टम इंडिया जे ॾखिणे इलाइक़े ताईं पहुची चुको आहे। हाणे तव्हां ॾिसी रहिया आहियो मॉनसून सिस्टम जूं हवाऊं हमेशह हिंदुस्तान में ओभर तरफ़ खां ईंदियूं आहिनि, वरी पोइ उहे टर्निंग करे उत्तर तरफ़ वेंदियूं आहिनि ऐं असांजे पाकिस्तान में, सिंध में, पंजाब में, कश्मीर में बरसातूं कंदियूं आहिनि। इहे हवाऊं घिम खणी ईंदियूं आहिनि ऐं उन्हनि मां बादल ठहंदा आहिनि ऐं बरसाति थींदी आहे। इहो सैलून आहे श्रीलंका, हिते मॉनसून बरसातूं जारी आहिनि ऐं हीअ हिंदुस्तान जो जेको इलाइक़ो आहे आख़िरी छेड़ो पुछड़ी, इन में जेके इलाइक़ा अचनि था उन्हनि में बरसाति जारी आहे ऐं बादल जेके आहिनि उहे मॉनसून जा बादल पहुची चुका आहिनि। हीअ सिस्टम आहिस्ते आहिस्ते मॉनसून वारो हर रोज़ जे बुनियाद ते आहिस्ते आहिस्ते हीअ मथे वेंदो। उनखां पोइ हीअ बम्बई ताईं पहुचंदो ऐं उनखां पोइ हीअ गुजरात ताईं पहुचंदो। गुजरात खां पहुचण खां पोइ हीअ नंगर पारखर खां सिंध में दाख़िल थींदो। तेसि ताईं 25 जून थी वेंदी। हे पूरो महीनो हिन जो सफ़र जारी रहंदो। असां कल्ह बि अव्हांखे मिक़दारनि जे बारे में ॿुधायो हुयो त सिंध में शदीद तरीन बरसाति किथे थींदी, त असां अॼु वरी अव्हांखे ॿुधायूं था त सिंध में शदीद तरीन बरसाति वारा इलाइक़ा ॾखण सिंध वारा इलाइक़ा रहंदा, जिन में हैदराबाद बि शामिलु आहे, मिरपुर डिवीज़न शामिलु आहे ऐं हैदराबाद डिवीज़न जो ॾखण वारो इलाइक़ो वधीक मुतासिर थींदो ऐं छाछरो, उमरकोट, इस्लामकोट, मिठी, नंगर पारकर, बदीन, डीपलो ऐं चूहड़ जमाली, घोड़ाबारी ऐं ठटो, सिजावल, नूरियाबाद, झंपीर, कींजर ढंढ, कराची ऐं इन खां अलावा जेकॾहिं बलूचिस्तान तरफ़ वञिजे त उनजो असरु बलूचिस्तान जे ॾाखिणनि इलाइक़नि में लसबेला ऐं हबचोकी ऐं इन खां अलावा ओरमाड़ा ताईं काफ़ी घणो पवंदो। ऐं इन बरसाति जे मिक़दार जो मुहतात अंदाज़ो मूंखे ॿुधाइजे, छाकाणि त मां अपडेट ॾियणु बंदि करे छॾियूं हुयूं काफ़ी अरसो, त इन सोच में हुआसीं त प्रॉपर रिज़ल्ट ताईं पहुची सघिजे त उनखां पोइ अहिड़ी रिपोर्ट ॾिजे जेका ग़लति न वञे। त असां कोशिशि कई, असांखे तमामु घणियूं शयूं क्लियर थी चुकियूं आहिनि त
हिननि बरसाति जे घणेई बरसाति वारनि इलाइक़नि में असांजे सिंध वासियुनि खे तमामु घणो एहतियाती उपाउ वठी छॾणु घुरिजनि, जीअं पंहिंजे माल मता जे लाइ ख़ुश्क खोराक ऐं महफ़ूज़ करे रखणु घुरिजे, छाकाणि त जानवर जेके आहिनि से उहे पाणीअ जे सबबु गाह न मिलण जे करे बुख जे सबबु मरी वेंदा आहिनि। सभ खां वधीक नुक़सानु जानवर ई क़ीमती शयूं आहिनि। इहो ई समर आहे असांजे सिंध वासीअ जो, हिकिड़े मारू माण्हूअ जो। सो उन्हनि खे घुरिजे त पंहिंजा वथाण मथे करे छॾनि ऐं उन्हनि जा छपर छांव जेके आहिनि से उहे लेपा करे छॾनि, त जीअं उन्हनि खे उहे भॼी टुटी न सघनि बरसाति सबबु। ऐं उन्हनि जी खोराक जेका आहे उहा महफ़ूज़ करे वठनि, जीअं बोह थियो, खड़ थियो, या जेके बि ख़ुश्क खोराक में शयूं शामिलु आहिनि उहे रखी छॾनि। ऐं इन खां अलावा साई खोराक वारियूं शयूं जेके थी सघनि थियूं उन्हनि खे ख़ुश्क करे रखनि, त जीअं उन्हनि खे बरसाति वारनि महीननि में पंहिंजनि जानवरनि खे खाराए पंहिंजे जानवरनि खे बचाए सघनि ऐं नुक़सान खां बची सघनि। इन खां अलावा जेके जॻहूं आहिनि उन्हनि जो लेपो या जिते प्लस्तर या लीकेज या प्लास्टिक जी ज़रूरत आहे उहे सभु बंदोबस्तु करे छॾनि, छाकाणि त हीअ असांजा इलाइक़ा ॿोॾि जो शिकार बणिजी सघनि था। हिननि इलाइक़नि में हमेशह जॾहिं बरसाति ईंदी आहे इहे ॿोॾि जी तकलीफ़ हिते पैदा थी वेंदी आहे। हिकु त पाणी मथां ईंदो आहे, मथे बरसाति घटि न हूंदी। असां जेकॾहिं हेठि इलाइक़े में चऊं त हिते पूरी मानसून सीज़न में 1 मीटर बरसाति जो अंदाज़ो आहे। ॾखण सिंध में 1 मीटर बरसाति वसी सघे थी। पर ही जेको ॿियो इलाइक़ो आहे मथियों असांजो उत्तर सिंध जो ऐं ओभर सिंध जो, हिन इलाइक़े में बरसाति 600 मिलीमीटर टोटल सीज़न में, पूरी सीज़न में 600 मिलीमीटर खां 700 मिलीमीटर हिन पूरे इलाइक़े में, छाकाणि त ही वारियासो इलाइक़ो आहे, ही बरसाति बर्दाश्त करे सघे थो। पर पाणीअ जो वहिकिरो वरी बि हेठि वेंदो, यानी ही बदियुनि वारा इलाइक़ा डिग्री ऐं मिटी वारा इलाइक़ा या हिते जेके वहिकिरा आहिनि उन्हनि जे ज़रिए पाणी वरी बि हेठि ईंदो ऐं हेठि ॿोॾि पैदा कंदो। ऐं ही शहदादकोट जा इलाइक़ा लाड़काणो, सखर, शिकारपुर, इन्हनि इलाइक़नि में बरसाति जा मिलीमीटर तव्हांखे ॿुधायां त पूरी सीज़न में मानसून जी में हिते इन्हनि इलाइक़नि में 600 खां 700 मिलीमीटर बरसाति थी सघे थी। दादू वारे इलाइक़े में 500 खां 600 मिलीमीटर बरसाति थी सघे थी ऐं नवाबशाह जे इलाइक़े में 500 मिलीमीटर खां 600 मिलीमीटर बरसाति थी सघे थी। शहदादपुर, हैदराबाद, मीरपुर ख़ासि जे इलाइक़नि में 500 खां 600 मिलीमीटर बरसाति थियण जो अंदाज़ो आहे। खिपरो वग़ैरह सभु उन में अची विया। ऐं इन खां अलावा कराचीअ में पूरे मानसून सीज़न में 1 मीटर ताईं बरसाति जो अंदाज़ो आहे। थी सघे थो त कराची जेको आहे उहो कुझु ओलह तरफ़ आहे, हिते 800 मिलीमीटर ताईं बरसाति थिए। पूरी सीज़न जी ॻाल्हि थो कयां त जेके जुलाई अगस्त जा महीना आहिनि इन में जेके बि स्पेल पवंदा उन्हनि जो टोटल अंदाज़ो आहे 800 मिलीमीटर। ऐं बरसातूं तमामु घणियूं अचनि थियूं पियूं, तमामु घणा टेम्परेचर वधियल आहिनि, समुंड जा टेम्परेचर वधियल आहिनि। इन जे करे तमामु घणी जेका आहे सा घिम पैदा थी रही आहे। त इन्हनि जे बरसाति जे अचण खां अॻु में अव्हां पंहिंजे जॻहुनि ऐं ॿियनि बंदोबस्तनि जे हिसाब सां पंहिंजा मसइला सही करे छॾियो त जीअं नुक़सान खां बची सघो। हीअ अॼोकी असांजी रिपोर्ट हुई। इंशा ताला असां रोज़ाना जे बुनियाद ते अव्हांखे इंफॉर्मेशन ॾींदा रहंदासीं, जीअं अव्हांजी मालूमात में थोरो थोरो इज़ाफ़ो थींदो रहे ऐं अव्हां सही फ़ैसिलो करे ऐं सही कमु करे सघो पंहिंजी क़ीमती शयुनि खे बचाइण जे लाइ, पंहिंजी ज़िंदगी खे नुक़सान खां बचाइण जे लाइ। त हीअ असांजो जेको चैनल आहे यूट्यूब चैनल, हिन चैनल खे तव्हां पाण बि सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि खे बि ॿुधायो ऐं उन्हनि ॾे फॉरवर्ड कयो, लिंक फॉरवर्ड कयो, शेयर कयो, त जीअं अव्हांजा दोस्त बि जेके आहिनि से असांजो चैनल सब्सक्राइब कनि ऐं असांजे चैनल जा जेके आहिनि से वधि में वधि सिंधवासी ॾिसी सघनि ऐं उन्हनि ताईं मालूमात पहुची सघे। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।